ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भक्ति में वेठी हूँ। निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी धन द्वारा चवंदा मीठे ॿार बाबा चवंदा कि हिन दुनिया में जो कुछ भी आहे उहो हद जो आहे, बेहद जो न आहे न। लेकिन परमात्मा असांखे सभु कुछ बेहद जो ॾींदो आहे। हिन समय ॿारनि माण्हुनि खे वरसो भी मिले थो त थोड़े समय जे लाइ वरसो, हिन जन्म जे लाइ वरसो न, पोइ ॿिए जन्म में, हिन जन्म में जेका सुठा कर्म कया, दान पुण्य आदि कयो, उनजे अनुसार असांखे ॿिए जन्म में मिलंदो। हिन समय माण्हू वटि धन संपत्ति आहे त अगरि उहो न सुठा कम कंदा, सुठा कम अर्थात ईअं माण्हुनि खे दान ॾियनि, परंतु सुठो कर्म जीअं माण्हू वटि धन आहे त कंहिंजी बीमारी में मदद कराए, कंहिंखे पढ़ाई कराए, जास्ती धन आहे जीअं माण्हू कोई स्कूल खोलंदो आहे, ॾाढे ॿारनि खे शिक्षा मिलंदी आहे त हुनखे ॿिए जन्म में सुठी शिक्षा मिलंदी आहे। अगरि हिन जन्म में माण्हू पंहिंजो धन कंहिंजी बीमारी में सफल थो करे या हॉस्पिटल खोले थो त हुनखे ॿिए जन्म में सुठो तंदुरुस्त शरीर। हिन जन्म में माण्हू धन सां ॿियनि खे सुख ॾे थो। पैसो भले तव्हां ईश्वर कई बार छा हूंदो, पैसो माण्हू दान कंदो न त माण्हू ग़लति कमु करे थो, हुन सां पाप कंदो। त हीअं अगरि असां कंहिंजी फीस, कंहिंखे बीमारी में, कंहिंखे कंहिंमें मदद करूं त हुनखे दुआयूं मिलंदियूं। तव्हां पंहिंजे बोल सां, पंहिंजा ॿिया कर्म, जरूरी न धन सां ई मदद करो, पंहिंजे बोल, पंहिंजे व्यवहार, पंहिंजे कर्मनि सां असां ॿियनि खे मदद करूं। मतलब टोटल असांखे सॼो ॾींहुं दुआयूं वठूं त इहे दुआयूं ई असांखे ॿिए जन्म में धन संपत्ति जे रूप में मिलंदी आहे। सुठा कर्म ई ॿिए जन्म जो असांजो सुठो ठाहींदा। त माण्हू हिन समय सिर्फ़ु हिन जन्म जी सोचे थो। अॼु माण्हू वटि धन आहे त चईंदा आहिनि अरे असां वटि त ॾाढो धन आहे, असांखे छा कमु। हिन जन्म जो ई सोचनि था, न ॿिए जन्म जो नथा सोचनि। त ॿिए जन्म जे लाइ त हिन जन्म में तव्हांखे सुठो धन संपत्ति सुठी चीज़ आहिनि त हुन सां कम से कम माण्हुनि जो बुरो त न करो, कम से कम माण्हुनि खे दुख त न ॾे। त बाबा हाणे चवनि था कि हाणे असांखे जीवन में सुठा सुठा कर्म करणा। त माण्हुनि जो त इहो जन्म को अॻियां जो जन्म, लेकिन परमात्मा असांखे अहिड़ा कर्म सेखारींदो आहे जंहिंसां असां अॻियां अचण वारे 21 जन्मनि ताईं उनजो असांखे फल मिलंदो। माण्हू हिन समय हद जो ई सोचे थो, हद जी पढ़ाई, हद जो मतलब हिन जन्म जे लाइ पढ़ाई पढ़े थो, हिन जन्म जे लाइ कमाए थो, हिन जन्म जे लाइ सोचो था न था। माण्हू कल्ह जे लाइ सोचे थो, कॾहिं त सोचो था मुंहिंजो ॿियो जन्म कीअं हूंदो। छो जे माण्हू सोचदा आहिनि ॿिए जन्म में त असां जानवर ठहींदासीं, 84 लाख योनियुनि में वेंदासीं। पर बाबा चए थो अगरि तव्हां 84 लख योनियुनि में दुख ॾिसी आया आहियो त तव्हांजो मनुष्य जहिड़ो जीवन तो सुखी वारो हुजणो खपे न। पोइ त हिन दुनिया में कोई दुखी हुजणो ई न खपे। लेकिन ये माण्हू मनुष्य आत्मा ही जन्म मरण में अची करे मनुष्य जहिड़ो शरीर वठी करे ये दुख सुख भोगदी आहे। परमात्मा असांखे सुठा सच्ची ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। इन करे भॻवान खे छा चईंदा आहिनि, सचो आहे।
चईंदा आहिनि हिकु भॻवान ई सच्चो आहे। छो सुठो असांखे सॼा सच्ची ॻाल्हियूं ॿुधाईंदो। भई माण्हुनि असांखे चयो आहे, ग्रंथ शास्त्रनि में लिखी छॾी अथनि कि मनुष्य आत्मा 84 लख योनियुनि में दुख ॾिसी करे पोइ हुनखे मनुष्य जहिड़ो शरीर मिलंदो। त दुख जॾहिं हुनमें ॾिसी थी अचे पोइ मनुष्य जहिड़े जीवन में त सुख मिलणो खपे न भई। पोइ छो थो मिले? पोइ छाजा कर्म? 84 लख एतिरो छा असां पाप कयो, एतिरो छा असां में एतिरो अकुल न आहे? माण्हू 84 लख योनियुनि में दुख ॾिसी थो अचे, उहो बि जन्म जे ॿार बीमार थो थी वञे, त उहो कहिड़ा दुख थो ॾिसे? उहो त भोगे आयो न, पोइ छो हुनखे बीमारी थी थिए? चलो तव्हां वॾा त चओ असां आहिनि, पर माण्हू चए थो मां अलाए कहिड़ा पाप कया आहिनि। अगरि तव्हां 84 लख योनियुनि में दुख ॾिसी आया आहियो, पापनि जो भोग न भोगे करे आया आहियो, त मनुष्य हिन जीवन में सुखी हुजणो खपे। मनुष्य बीमार तो थिए तो चए तो मां त कंहिंखे दुख ॾिनो ई न, अलाए छो मूंखे दुख ॾिनो। तो केरु चईंदो पिछले जन्मनि जा कर्म आहिनि। त पिछले जन्मनि जा कर्म किथां आयासीं? त भोगे आयासीं न। भगवान खे हिसाब न ईंदो आहे या असांखे हिसाब न ईंदो आहे? ये ग्रंथ शास्त्र कूड़ा आहे, कुझु त गड़बड़ी आहे न। त हीअं असांखे बाबा ॻाल्हियूं सम्झाए करे असांजी बुद्धि खे खोलणो आयो कि मनुष्य आत्मा मनुष्य जहिड़ो शरीर वठी करे दुख सुख भोगदी आहे। अगरि तव्हांजे इहे जन्म में दुख परेशानी आहे त कम से कम हिन जन्म में हाणे तो सुठा कर्म करो, हाणे तो सुठा कर्म करो, सभिनि सां प्यार सां ॻाल्हायो, सुठो सोचो, सुठो कर्म करो। ॿिया करनि न करनि, मूंखे करणो। हाणे ॿिया उहा चीज खाइनि नथा, लेकिन तव्हांखे खाइणो आहे त तव्हां खाईंदव, ज़रूरी थोड़ी ॿियनि जे कारण न खाईंदव। भई माण्हू ॾिसो रीस कीअं थो करे, चए थो ॿिया एॾो मुंहिंजे मथां ईअं बुरो कर्म करनि था, ईअं करनि था त मां छो चुप आहियां? बाक़ी ॻाल्हियुनि में हिन ॻाल्हि में रीस था करो। ॿिया ॾिसो जेका बि सुठा कर्म करनि था उन्हनि जहिड़ो बि रीस करो न। फालतू ॻाल्हियुनि में रीस छो था करो? त बाबा चवनि था कि हाणे सिर्फ़ हिन जन्म जी न, परमात्मा असांखे बेहद 21 जन्म असांजे जीवन में सुख शांति ख़ुशी रहे, अहिड़ा कर्म असांखे भगवान अची करे सिखाईंदो आहे। भगवान सिर्फ़ ईअं न सिखाईंदो आहे कि अहिड़ा कर्म करो कि तव्हांजो इहो जन्म सुठो थिए या हिन खां ॿियो। भगवान असांखे अहिड़ा कर्म सिखाईंदो आहे, एॾो ऊचो ज्ञान ॾींदो आहे कि असां अॻियां जे 21 जन्मनि ताईं असांखे सदा जीवन में सुखी सुख शांती शांती कॾहिं असांखे भगवान जो नाम बि वठिणो न पए, असांखे यादि ई न हूंदो भगवान थींदो केरु आहे, भगवान केरु आहे, भक्ति छा थींदी आहे, भगवान जो नाम जपण जप तप तीर्थ करण छा थींदो आहे, पतो ई न हूंदो। छो मनुष्य जॾहिं सुखी हूंदो आहे त हुनखे थोड़ी भगवान जी यादि ईंदी आहे। त परमात्मा असांखे बेहद जो वरतो ॾींदो आहे। भगवान असांखे अहिड़ी पढ़ाई पढ़ाईंदो आहे जंहिंसां असां 21 जन्मनि ताईं मालामाल रहंदा आहियूं। भई पढ़ाई खे चईंदा न, भई पढ़ लिखंदव त सुठो कमाईंदव। पढ़ाई लिखाई सां माण्हू चईंदा न सुठो पढ़ो लिखो ताकि सुठो धंधो कंदव, सुठो कमाईंदव। त ईअं त हर जन्म में माण्हू पढ़ाई थो पढ़े, हर जन्म में हुनखे पढ़ाई पढ़णी पवंदी। अॼु ॿार पैदा थिए थो त हुनखे पिछले जन्म जो कुझु यादि थोड़ी हूंदो। वरी खां नर्सरी LKG अलाए घणा बार पढ़ी चुकिया आहियो, अलाए घणा बार तव्हां नर्सरी LKG HKG फर्स्ट सेकेंड थर्ड ये सभु पढ़ी चुकिया आहियो क्लास। हिन जन्म में वापसि था पढ़ो। ठीक है, माण्हू हर जन्म में पढ़दो, हर जन्म में पढ़दो, हर जन्म में फेल थींदो, पास थींदो, हर जन्म में सुठा कर्म सुठे मार्क्स सां पास थींदो त सुठो धंधो कंदो, पोइ शरीर छॾंदो त वापसि पढ़दो। बचपन जो त कम ई आहे न पढ़ाई लिखाई करणु।
तो ये हिन जन्म में चलो ता पढ़िया लिखिया न त कम से कम असां ॿिए जन्म में पढ़ूं लिखूं तो हुनजे लाइ असांखे उते आश भी रखणी पवंदी कि भगवान खे चइणो पवंदो भगवान मूंखे ॿिए जन्म में सुठी शिक्षा खपे। त ईअं ई असांखे पंहिंजे ॿिए जन्म जे लाइ भी इन जन्म में सुठा कर्म करण खपनि। जी सम्झो अॼु जो ॾींहुं तव्हांजो कमु न थियो त सोच लो न हा भई कल्ह मां मुंहिंजो कमु वापसि कंदमि, वापसि महिनत कंदमि, हिनखे पूरो करे ई रही। त हीअं असां इलाही जन्म वठी ईंदा आहियूं, टोटल 84 जन्म हूंदा आहिनि। हिन जन्म में तव्हां सुठी रीति पढ़ी लिखी न सघियो, जेको करणो हुयो न करे सघियो, त पंहिंजे अगले जन्म में उहो असां करे सघूं। हुनजे लाइ पंहिंजे पाण खे तयार रखो त परमात्मा असांखे 21 जन्मनि जो वरसो बि ॾींदो आहे, 21 जन्मनि जे लाइ नई जन्म में पढ़ाई बि पढ़ाईंदो आहे, जिससे असां माला माल थी वेंदासीं। सत्य त्रेता में ईअं जीअं माण्हू धंधा कंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि, उते ईअं न थींदो। उते धंधा हूंदा लेकिन महिनत न हूंदी, लेन देन थींदो। जे लेन देन थींदो न भई तव्हांखे चीज आहे त असांखे ॾियो, असांखे चीज आहे त तव्हांखे ॾियो। अगरि ॾिसो माण्हुनि खे केॾी महिनत थी करणी पए, केॾी ठगी थी करणी पए, केॾो माण्हुनि खे भटकणो थो पए, लेकिन सत्य गुज़ार धंधा भी शांति सां, बिना मेहनत सां, बिना बोझ सां थी। त बाबा चवनि था कि हाणे 21 जन्मनि जो वरसो वठण लाइ बाबा ते पूरो पूरो असांखे बाबा जो चयो मञणो। 21 जन्मनि ताईं असां कॾहिं बि कोई असांखे दुख परेशानी न थिए, अहिड़ी दुनिया में हलण जे लाइ बाबा खे एतिरो यादि करो, एतिरो हुनजी श्रेष्ठ मत ते हलो जो असांखे अचण वारी दुनिया जे लाइ भगवान वरसो ॾे। भगवान ई वरसो ॾींदो न, बाक़ी हुन दुनिया में सभु थोरी हली सघंदा। भगवान जो वरसो हिन दुनिया में जॾहिं असां हुनजे चए ते हलंदासीं, हुनखे यादि कंदासीं, तॾहिं त असांखे हुन खां वरसो मिलंदो। त बाबा चवनि था कि हाणे कीअं पुरुषार्थ कर, जीवन में कहिड़ो पुरुषार्थ करणो असांखे? सत्य की दुनिया में वञण जे लाइ हिन दुनिया में, हिन जीवन में रहंदे हुए परमात्मा खे यादि करे सुठा कर्म करो। इहो जन्म जहिड़ो बि आहे तव्हां जो बि थियो, लेकिन अचण वारे समय में मूंखे सदा ई सुठो थिए। माण्हू छो चवंदा कि असां सां हिन हीअं कई, मतिलबु उहो जेको समय हुयो जंहिं बि तव्हां सां कुझु बि कई, हाणे उहो समय त हली वियो, वापसि उहो समय ईंदो 5000 साल पोइ। पर कल ख़राब थियो, कल जे कारण सां अॼु छो ख़राब करो? हाणे चवंदा न भई कल त बारिश हुई त कमु न कयो, त अॼु त धूप निकिती पोइ अॼु छो न कयो? ये थोड़ी असां उन उदासी में वेही रहंदासीं, अरे कल बारिश पइजी वई, असां कमु न कयो, ॾाढो ई बुरो थियो, बारिश हीअं कई। अरे कल थी वई, अॼु त धूप निकिरे थी न। समझदार माण्हू केरु? अॼु माण्हू सालो पुराणी ॻाल्हियूं दिमाग़ में रखी वेठो आहे, पोइ घड़ी घड़ी खुद बि यादि थो करे, ॿियनि खे बि चए थो हीअं थियो, हीअं थियो, कहानी ठाहे वेंदी आहे। के माण्हू हिकु कैसेट खे बार बार ॾिसंदा आहिनि न, हीअं हिन समय माण्हू पंहिंजे जीवन जी कैसेट ॿियनि खे मुंहं सां ई ॿुधाईंदा रही। मां जॾहिं आयमि नई नई शादी करे त मूंसां ईअं थियो, हीअं कयनि, अरे बुढ़ापो अची वञा ते उहे ॻाल्हियूं यादि रही। जीअं माण्हू कैसेट हलाए सघंदो न, ईअं माण्हू बि अॼुकल्ह पंहिंजे जीवन जी कैसेट हलाए वेठो। अरे उहो जो थियो जो हुनखे भुलिजी करे अॼु त ख़ुशी मनायो न, वो तव्हांजो हिसाब किताब हुयो। बाबा चए थो कोई बि कंहिंसां ईअं बुरो न करे सघे,
कोई बि न माण्हू त ॿुधाए करे साम्हूं वारे खे बि प्रभावित था करे वठनि, साम्हूं वारो बि प्रभावित थी वेंदो, अरे वीचारी सां गॾु केॾो बुरो थियो, ॿियो ई तव्हांखे वीचारो वीचारी कंदी तव्हांजे मथां जीअं दया ॾेखारींदा, माण्हुनि खे बि ख़ुशि थींदो आहे, मूंसां बुरो थियो, हिननि खे बि लॻे थो की हा अरे त तव्हां करे आया आहियो त भुगती वरितो, तॾहिं खां मन में ॻाल्हि रखी वेठा आहियो, अॼु ताईं पई अथव मन में, केॾी भाती ॻाल्हि थी वेंदी, कोई चीज खे असां रखूं ॾाढे समय खां, महीने पोइ साल पुराणो हुनखे खोले करे ॾिसूं त केॾी बदबू ईंदी, त सालो पुराणी ॻाल्हियुनि जी। ऐं बाबा चए थो जॾहिं तव्हां खेॾण आया पई असांखे त ईअं हुजणो खपे भई ॿियो जो सेकेंड बि तो ॿियो नयो, कल्ह तव्हां किरिया आहियो त अॼु जे ॾींहुं बि तव्हां ईअं सोचदो छा, कल्ह मां किरी पियमि, कल्ह मां ईअं थियो किरी पियमि, न अॼु जो आहे हुनखे त एंजॉय करो न, किरी पियमि त जीअं ॿार खे त सेखारींदा आहिनि माण्हू, पर वॾा वॾा खुदि न सम्झंदा आहिनि, नंढनि ॿारनि खे सेखारींदा, उन्हनि खे चईंदा ठीकु आहे कल्ह किरे त किरे, अॼु छो थो सोच, अॼु त तूं आराम सां खेॾ, मस्ती कर, मौज कर, हुन ॿार खे भुलाइण जी कोशिश कंदा आहिनि, लेकिन खुदि सालनि पुराणी वारी ॻाल्हियूं मन में रखी, संस्कार कीअं पियो हुन ॿार में, तव्हांजे कारण ई पियो न, हिन करे बाबा चवनि था की हाणे बीती सो बीती कर, पंहिंजे जीवन में हर सेकेंड असांजो नयो हुजणो, हर सेकेंड असांजे जीवन में उमंग उत्साह हुजणो खपे, ख़ुशी हुजणी खपे, छो कि असांखे भॻवान हिन सृष्टि ते खेल खेॾण लाइ मिली, और जेतिरो असां हर समय ख़ुशि रहंदासीं न त असां ॿियनि खे बि ख़ुशि करे सघंदा आहियूं, अगर असां सदा ख़ुशि नथा रही सघूं त असां ॿियनि खे बि ख़ुशी न ॾेई सघंदा आहियूं, अगर असां सालो पुराणी ॻाल्हियूं सोचंदा रहंदासीं त असां अॼु जी न सघंदासीं, उहो ई माण्हू अलाए कहिड़ा कहिड़ा डायलॉग चईंदो आहे, मां हेॾा दुख ॾिठा आहिनि, ईअं कयो आहे, तव्हांखे केरु चयो ॾिसो न, तव्हांखे केरु चयो थोरी, तव्हां खुदि ई कयो न, त उहो त तव्हां खुदि ई गांइ ठही करे वेठा हो, बकरी ठही करे वेठा हो, त भॻवान बि छा करे, भॻवान थोरी तो चए गांइ ठहो बकरी, भॻवान त चए थो त मुंहिंजा सर्वशक्तिवान जा ॿार शक्तिशाली आत्मा आहियो, त तव्हां पंहिंजे पाण खे घटि छो था सम्झो, हिन में भॻवान छा करे ॿुधाए, अगर कोई आत्मा खुदि ई सम्झी वेठी आहे मां घटि आहियां, मां ईअं आहियां हूअं आहियां, हिन में भॻवान छा करे, भॻवान त सभिनि खे चईंदो आहे न तव्हां सुख स्वरूप आत्मा आहियो, शक्तिशाली आत्मा आहियो, मुंहिंजा ॿार आहियो, असांखे बि इहो मञी करे हलणो खपे न बाबा, तॾहिं त असांजे जीवन में सुख शांती ईंदी, त बाबा चवनि था की हाणे जीवन में सदा स्व खे पहचानो, चलो ॿियो कुझु बि न, कम से कम तव्हां जाते रहंदा आहियो जेको सेंटर आहे, बाबा चवनि था जेको थियो थियो, लेकिन जाते तव्हां रहंदा आहियो वो बि बाबा जो स्थान ई आहे, त हुते त असां जीवन में सदा शांति सां रहूं, चलो जे कयो कयो वो हुनजी मर्ज़ी, हुनजो हिसाब किताब असां हुयो चुकूं, बाबा चए थो चहिरे सां सदा माण्हुनि खे अनुभव थियणो खपे की असां कंहिंजा ॿार आहियूं, जीअं वॾे घर जा ॿारनि खे सदा रहंदो आहे न की असां कंहिंजा ॿार आहियूं, उहे ई असांजे चहिरे सां नज़र अचणो खपे, जॾहिं असांजी आत्मा सदा परमात्मा जे शुक्र छाया जे हेठां रहंदी आहे न, त असांजे चहिरे सां माण्हुनि खे नज़र ईंदो आहे की कंहिंजो ॿार आहे, परमात्मा जो ॿार अर्थात सर्व प्राप्तियुनि सां संपन्न, सर्व शक्तियुनि सां, सर्व गुणनि सां, सर्व ज्ञान सां संपन्न आत्मा हूंदी,
त सर्व शक्ति, सर्व ज्ञान, सर्व गुणन से संपन्न आत्मा असा आत्मा हिन शरीर जे अंदर वेठा है। यह आत्मा जी जड़ी शक्तिशाली, गुणवान और ज्ञानवान तेज होंगी है ना, वो संजी चेहरे का मानन के अनुभव थे। असांजे चेहरे का मानन के वडे घर जे मानन जे चेहरे सब पतो लगे ना ये कंहिंजो ॿार। वही असांजे चेहरे सां, बोलचाल, व्यवहार सां, उथणी वेहणी सां माण्हुनि खे पतो लॻी वञे कि केॾी वॾी परमात्मा जो ॿार आहे, स्वयं आत्मा परमात्मा जो ॿार आहे। असांखे सदा आत्मा खे भरपूर रहणो। अच्छा, मीठी मीठी सिकिल दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना चेहरे द्वारा संपन्न स्थिति जी झलक और पलक दिखाइण वारा सर्व प्राप्ति स्वरूप था। बाबा चवते हैं संगम युग के ब्राह्मण जीवन की विशेषता है। हिन संगम युग को समय हले तो हिन समय की विशेषता है सदा सुख शांति खुशी ज्ञान और आनंद के झूले में झूलदाई रहो। बाबा चवते हैं संगम युग से छा करणो आहे कि बाबा के याद करे करे सदा सुख शांति खुशी ज्ञान आनंद जे झूले में झूलदे रहणो। सर्व प्राप्तियुनि जे संपन्न स्वरूप जे अविनाशी नशे में रहणो। ये अनुभव करो कि सब परमात्मा से गॾु सुख शांति खुशी आनंद जे झूले में झूलो था। और परमात्मा से गॾु रहण सां तुंहिंजी आत्मा में सर्व प्राप्तियूं आहिनि। सर्व प्राप्ति स्वरूप सां अविनाशी नशे में सर्व प्राप्ति स्वरूप संपन्न जे अविनाशी नशे में स्थित रहणो कि मूंखे परमात्मा मिलियो तो सब कुछ मिलियो, ॿियो छा खपे। तॾहिं संगे चेहरे सां वो प्राप्ति अनुभव थींदी। त बाबा चवंदा आहिनि संपन्न स्थिति जी झलक और फलक दिखाइणी। जीअं कोई सूरजंतु संपन्न राजा हूंदो आहे त प्यार सां उहा जाति कंदा आहिनि, जॻह खे ठाहींदा आहिनि उनखे। बाबा चए थो जीअं राजाउनि जा चहिरनि सां चमक सां नज़र ईंदो न ही केॾी वॾी खानदान जो ॿार आहे, उहा असांजे चेहरे सां नज़र अचे इहा आत्मा परमात्मा जी प्यारी आत्मा। स्लोगन आहे खुश नसीब वो आहे सदा खुशी में रही करे खुशी जो खजानो बांटदो रहे। खुश नसीब वो हूंदो आहे जो सदा खुशी में रहंदो हुजे और सभिनि खे खुशियूं बांटदो हुजे। अॼु माण्हुनि वटि जीवन वटि खुशी आहे न, त ॿियनि खे बांटण में हिचकिचाहट थींदी आहे। न उन्हनि खे न ॿुधाए, भले न ॿुधायो, लेकिन ये जेके मन में भावना हूंदी आहे न उन्हनि खे न ॿुधायो, ईअं कंदा उहो कंदा। हिन सां उहो माण्हू कुझु उल्टो न बि सोचणु था चाहिनि त बि सोचे छॾींदा। हिन करे असां वटि जो ॻाल्हि जी खुशी आहे। कई बार हिन समय सभी माण्हुनि की कोई न कोई कमी आहे न, कंहिंखे पति न आहे, कंहिंखे ॿार न आहे, कंहिंजी पत्नी न आहे, कंहिंजो ॿार न आहे, कंहिंजो ॿार पढ़े थो नथो पढ़े, ऐं तव्हां पंहिंजे ॿार जी फर्स्ट रैंक जे लाइ पार्टी रखो
त ॿिया ॿार भले ईंदा पर चवंदा न असांजो वार त पढ़ंदो ई न आहे, ॾिस केॾो सुठो आहे, ईअं आहे, त नज़र त लॻी वेंदी आहे न। त हिन करे असांखे जेको बि असांजे जीवन में सुठो सुठो थिए थो उहो असांखे परमात्मा खे हुनजे लाइ शुक्रिया करणो, ऐं असांखे पंहिंजे जीवन में सदा ख़ुशि रहणो, ऐं ॿियनि खे बि ख़ुशी बांटो, हुननि जे लाइ बि सोचो हिननि जा बि कम ठीक थी वञनि, हिननि जे जीवन में बि ख़ुशी अचे। कई बार ख़ुदि जी ख़ुशी जो बि माण्हुनि खे अभिमान थींदो, त असांखे जॾहिं असांजे जीवन में ख़ुशी आहे त असांखे सभ खे ख़ुशियुनि जो दान करणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।